बरसाती तबाहकारियों ने जहां लोगों को खुले आसमान तले बैठने पर मजबूर कर दिया है, तो वहां चावल की फसल मुकम्मल तौर पर बर्बाद होने के बाद अब गंदम की पैदावार भी होते हुए नज़र आना मुश्किल लग रहा है। जबकि दूसरी जानिब जैकबाबाद और गड़ी खैरों से जहरीले पानी को शदाद कोट कबो सईद खान समेत गिरदोनवा में आने से रोकने के लिए सरकारी सतह पर खामोशी अख्तियार करना ज़िला कंबर शदाद कोट के किसानों और आबादगारों के साथ बहुत बड़ा जुल्म है। हकीकत हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री लॻे माठ मिरनि खे डूंगर पवनि डरी वञनि वण ॿरी ओभर ओभिरे ई किन की हिन सूरत हाल में माण्हुनि खे रोअण ई ईंदो त हीअ जेका पोज़ीशन आहे हितां जो पोरे तबिको जेको आहे मुतासिर थियो आहे, बुख बदाली जो शिकार थियो आहे। उन्हीअ में मां इहो ज़रूरु चवंदुमि त हिते जेको आहे सावणी जो फसल त वियो, पर हीअ सरव जो फसल बि थियणु मुश्किल आहे। त हारी वीचारो तमामु मुतासिर थियो आहे। जागीरदार सरमाएदार त पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे थो, पर हारी जेको वीचारो मुतासिर थियो आहे उहो सावणी बि वयसि ऐं सरव बि वेंदसि त उनजा बच्चा जेको आहे बुख बदाली जो शिकार थींदा। ऐं उन खां पोइ जेको मज़दूर 500 रुपया रोज़ कमाए पंहिंजो अटो खाईंदो हुयो, उहो जेको आहे 2 महीननि खां मुसलसिल जेको आहे बेरोज़गार थियो ऐं हिते रोज़गार ख़तमु थी वियो। उन्हनि जो MPA MNA जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे त नवाज़नि था, पर उन पोरे तबिके ॾे को उनजो तवजो कोन्हे को। अॼु वटि जेको आहे पाणी हिन महिल ताईं जेको आहे बलुस्तान जो पाणी जेको आहे निकर थिए थो RBD 3 में। उन जे करे उन मां अर्ज़ु कंदुमि त जेको असां वटि नाजाइज़ पाणी बलुस्तान जो ज़रीलो अचे थो, उहो हितां जी ज़मीन खे तबाह थो करे ऐं सरव जे फसल खे नुक़सानु ॾींदो। उन जे करे उहो फ़ौरन जेको आहे पाणी बंदि कयो वञे। जेको आहे पाणी बीठो आहे, उन में जेको सारियुनि जो जेको फसल आहे उहो ऑलरेडी त ख़तमु थी चुको आहे। उन खां अलावा जेको असांजे कणकनि जो जेको फसल थींदो आहे, जंहिंमें आम मज़दूर जेके राइस मिल में कमु कंदा आहिनि या ॿिनि जेके डिपार्टमेंट में कमु कंदा आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र इन मां ई थींदो आहे गंदम मां। उहो गंदम कीअं थींदो, जॾहिं पाणी नेकाल थींदो त उहो गंदम थींदो। असां सिंध गवर्नमेंट खे इहो मुतालबो था कयूं, महिरबानी करे जल्दी जल्दी कढनि ताकी जीअं कणक जा फसल थी सघनि, जीअं आम जेके ग़रीब मज़दूर आहिनि उन्हनि जी भलाई थी वञे। ऐं जेके माण्हू आहिनि असांजा जेके वीचारा हिन टाइम रोडनि ते वेठा आहिनि, उहे वञी पंहिंजे घरनि में वेहनि। बरसाती तबाहकारियों को गुजरे 3 माह से जायद का अरसा हो चुका, मगर सिंध सरकार समेत वफाकी सरकार की जानिब से मुसलसल खामोशी समझ से बालातर हो रहा है। ऐसा ना हो कि आज एक बंदा राशन के लिए हर आने जाने वाले गाड़ी के पीछे भागता हुआ नज़र आता है, तो कल 1000 से ज़ायद अफराद सड़कों पर निकल आएँ। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद कोट।